पंहिंजे घर मां ईअं वहे ॼण कोई महिमान, तुंहिंजा चार किताब ई तुंहिंजो नाव निशान, छा है इंसान अख बूटी जग बूटियो। मुंहिंजे साम्हूं असीं अॼोके सेशन में सिंध जे कुंड कुर्छ खां कयल अदीबनि, प्रोफेसरनि, दानिश्वरनि, शाइरनि, अदीबनि, लेखकनि, शागिर्दनि, अवां सभिनी खे दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। अॼोको जेको सेशन आहे उहो ॾाढो मुनफ़रिद आहे ऐं पंहिंजे हिसाब सां हिकिड़ी जुदा अहमियत रखे थो। असांजे सेशन जा जेके महिमान आहिनि उहे कंहिं बि रवायती तारीफ़ जा मोहताज न आहिनि। सभ खां पहिरियां जेको मुंहिंजे खाॿे भरिसां वेठो आहे मानाइतो दोस्त प्रोफेसर डॉक्टर रियाज़ुत हुसैन बुढ़ो, जंहिं पंहिंजी PhD लुगत नवीसी में कई आहे, जंहिंजो तालुक़ु लाड़कणी जी चीकी मिटीअ सां आहे, जंहिंजी सुञाणप जा मुनफ़रिद हवाला आहिनि। उहे हिकु शाइर आहे, तालीमदान आहे, नक़ाद आहे ऐं उन सां गॾोगॾु कंपाइलर आहे। रियाज़त साहब जेके किताब छपराया आहिनि उन में सिंधी ॿोलीअ में लुगत नवीसी जो तहक़ीक़ी मुतालियो, हिक तरफ़ी मोहब्बत जी ख़ुदकुशी, डॉक्टर कमाल जामड़े जो इल्मी अदबी ख़िदमतूं ऐं ॿिया किताब शामिल आहिनि। अव्हांखे गुज़ारिश कंदासीं तव्हां ताड़ियुनि जी मौजूदगीअ जो अहसासु ॾियारींदे असांजे आयल महिमान खे भलीकार कंदा। तव्हांजे तरफ़ां ताड़ियुनि जी मोट ज़रूरी आहे। उनखां पोइ ॿी जेका असांजी महिमान आहे प्रोफेसर शहरबानो साहिबा, जेका कराची जे हिकिड़ी कॉलेज में प्रिंसिपल आहे, पाण इल्मु दोस्त अदबी शख़्सियत आहिनि। मैडम साहिबा ज़ेबिस्ट कराची मां MPhil कई आहे लीडरशिप एंड एजुकेशन मैनेजमेंट में ऐं हींअर हुननि जी PhD जारी आहे। उनखां अलावा शहरबानो काका साहिबा तमामु घणी पढ़ियल लिखियल ऐं रोशन ख़्याल शख़्सियत आहिनि। उन सां गॾु असांजी मानाइती भेण मोहतरमा आबदा गांगरो साहिबा मौजूदु आहे। डॉक्टर आबदा गांगरो साहिबा हींअर वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी में सिंधी में असिस्टेंट प्रोफेसर तौरु पंहिंजूं ख़िदमतूं सरंजाम ॾेई रहियूं आहिनि। अदीअ जो वर साईं कमाल जामड़ो साहिबु तमामु वॾी अहमियत रखनि था सिंधी अदब में, उनजो तमामु घणो कंट्रीब्यूशन आहे। उनखां अलावा हिकिड़ी शइ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अदी आबदा गांगरो साहिबा जो हिकिड़ो किताबु आहे तख़लीक़ जो अंत, जेको CSS में सिलेबस तौरु पढ़ायो वञे थो, सिलेबस में रखियलु आहे। उनखां पोइ ॿियो किताबु आहे शेख हयाज़ अदन जो सर्जनहार। अव्हांखे गुज़ारिश कंदासीं त अदी शहरबानो ऐं मैडम आबदा जे लाइ भरपूर ताड़ियूं वॼाईंदा। उन सां गॾोगॾु असांजो जेको आख़िरी महिमान आहे डॉक्टर मोहम्मद तुफ़ैल चांडियो साहिबु, पाण अंग्रेज़ी अदब में PhD कई अथनि ऐं हींअर असां वटि मौजूदु आहिनि। सिंध यूनिवर्सिटी जेका लाड़ कैंपस आहे उन में अंग्रेज़ी शोबे जा सरबराह आहिनि। उनखां अलावा डॉक्टर साहिबु 25 खनि अंग्रेज़ी मक़ाला लिखिया आहिनि ऐं साईंजनि जा 9 खां निसाबी किताब लिखियल आहिनि। पाण सिंध यूनिवर्सिटी जे इंग्लिश डिपार्टमेंट मां PhD डिग्री हासिलु कई अथनि 2019 में। असां सां मौजूदु आहिनि। साईं अव्हां जी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढियो। मुंहिंजे साम्हूं तक़रीर हिकिड़ो रवायती सब्जेक्ट न आहे। तक़रीर जी शुरूआति तॾहिं खां थी जॾहिं इंसानु सोचणु शुरू कयो, ॻाल्हाइणु शुरू कयो, राब्तो करणु शुरू कयो, पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार शुरू कयो। ऐं असांखे पहिरां मिलनि था त यूनान जेको मुल्क आहे, जेका यूनानी ॿोली आहे, उन में उनखे तक़रीर ऐं ख़िताब जी जनम भूमि सॼो वञे थो। उनखां पोइ इन फ़न ते अरस्तू जहिड़े अज़ीम इंसान रेटोरिक जे नाले सां किताब लिखी करे उनखे अॻिते वधायो ऐं पोइ लातीनी अमेरिका में पहुचूं था, अॻिते वधूं था ऐं सिस्योरे जहिड़ा हिकिड़ा वॾा तख़लीक़कार आहिनि, वॾा राइटर आहिनि, जिन पंहिंजे शाहकार ख़िताब सां माण्हुनि जा ज़हन मोड़े छॾिया। उनखां पोइ जॾहिं इहा सिन्फ़ शेख अयाज़ जे हथनि में पहुचे थी त अयाज़ पंहिंजे आर्टिस्टिक अंदाज़, सघारी ॿोली, शानदार असलूब ऐं अनोखियुनि तशबीहनि सां इन में नवां रंग भरे छॾे थो ऐं असांखे महसूसु थिए थो त अयाज़ सिर्फ़ु हिकिड़ो शाइर न आहे, हिकिड़ो नसुर नवीस न आहे, पर हू ख़िताब जे फ़न ऐं तक़रीर करण जे अंदाज़ मां बख़ूफ़ी वाक़ुफ़ु आहे। हुनखे इहा ख़बर आहे त तक़रीर कीअं लिखिजे ऐं तक़रीर सां निभाउ कीअं कजे। हुनजे जॾहिं तक़रीरुनि खे असां पढ़ूं था पिया, असांखे महसूसु थिए थो त हुन केॾा न शानदार अज़ीम हवाला जेके आहिनि मुख़्तलिफ़ राइटर्स जा ॾिना आहिनि। दोस्तोविस्की खे आंदो आहे, रूसो खे आंदो आहे, ॿियनि लेखकनि खे हुन जेको आहे पंहिंजे तक़रीर में समायो आहे। असीं हलूं था पंहिंजे महिमाननि ॾांहुं ऐं असांजो जेको पहिरियों महिमान आहे डॉक्टर रियाज़त बुढ़ो साहिबु, मां चाहींदुसि त पंहिंजे सवालनि जो सिलसिलो रियाज़त साहिब खां शुरू कजे। रियाज़त साहिबु, अयाज़ पंहिंजे दौर जो तरक़ी पसंद शाइर ऐं बेमिसाल नसुर नवीस हुयो। संदसि यादगार तक़रीरूं
सिंधी अदब में एक मुनफरिद हैसियत रखनि थियूं। तव्हां अयाज़ जी ॿोली, अंदाज़ ऐं मुताले खे संदसि तक़रीर में कीअं ॾिसो था, तफ़सील सां रोशनी विझंदा? ख़तनि में जेको अयाज़ लिखियो नसुर, उन नसुर पंहिंजी हिकिड़ी वॾी मञता पैदा कई। अयाज़ जेल डायरी लिखी, उन जेल डायरीअ इनफरादियत पैदा कई। अयाज़ बरसात में एडिटोरियल लिखा। शिक्षा जे मामले में इन में इनफरादियत इहा आहे पहिरीं त हुन जूं तक़रीरूं अवल घणे भाङे लिखियल आहिनि ऐं उहे पोइ वरी कंहिं बि प्रोग्राम में पेश कयल आहे। ऐं अहिड़ो तफ़सील शिक्षा जे जेके बि ॿई शिक्षा जे अख़ता इंटरव्यू ऐं तक़रीरूं किताब छपिया ऐं डॉक्टर अनवर फिकार हिकिड़े जो गुज़िरियल साल किताब छपियो शिक्षा जे तक़रीरूं, उन्हनि में इन जो तफ़सील ॾिनल आहे। इहे थोरियूं तक़रीरूं आहिनि जिन में शिक्षा उते वरी फिलपति ॻाल्हायो आहे ऐं इंटरव्यू बि छा साॻी तरह सां आया साहब जा इहे हूंदा हुआ, उनजा सुवाल पहिरियां वठंदो हुओ जवाबु ॾींदो। हाणे जॾहिं पहिरियां माण्हू लिखे थो, सोचे थो ऐं उनखे लिखे थो त उनजो अंदाज़ ॿियो थी थो वञे। उनखे मवाद घणो सोचण जो, हवालात करण जो, उहे तक़रीरुनि में शामिलु करण जो मौक़ो मिले थो। हुन जे तक़रीरुनि में नंढे खंड जा हवाला त मौजूदु आहिनि ई आहिनि, पर इन सां गॾोगॾु ईरानी अदब जे मरूफ़ शाइरनि जा हवाला बि ऐं शेर बि किताब आंदल आहिनि। पर ख़ासि जेका ॻाल्हि हुई त अयाज़ जा बैन अल-अक़वामी जेके मशहूरु लेखक बि हुजनि ऐं ग़ैर मशहूरु बि हुजनि, उन्हनि जा बि इन में हवाला ॾिनल आहिनि। ऐं मतन खे जेकॾहिं ॾिसंदासीं त हू शेख अयाज़ तक़रीर जेका बि उन जी छपियल आहे त उहा तमामु घणी ड्रैग वारी बि न आहे, मुनासिबु ड्रैग रखंदड़ आहे त बोरियत जो बि अहसासु न थिए ऐं थोरे वक़्त में उहा पूरी थी वञे। कुझु मौज़ूअनि जो ज़िक्र कयोसीं। हाणे हिन में जीअं शेख अयाज़ जे तक़रीरूं वारो जेको छपियो आहे किताब, जंहिंमें शेख अयाज़ जूं तक़रीरूं 48 ॾिनल आहिनि ऐं उन में हिकु ॿ मैसेज बि उन जा शामिलु थियल आहिनि जेके तक़रीर जे नाले सां आहिनि। उन में पहिरीं जेका तक़रीर आहे उहा पाण सॻोरनि बाबति आहे ऐं उन में जेके 3 पेजनि ते मुश्तमिल आहे त उन में नबी साईं जूं ऐं उन जी हिकमत अमली जूं ॻाल्हियूं बख़ूबी आंदल आहिनि। ख़ासि तरह सां हिकिड़ो मां पैराग्राफ उन मां तव्हांजे ॾाढो पेश कंदुसि। हीअ बि हक़ीक़त आहे त पूरी इंसानी तारीख़ में कंहिं बि ॿिए अहिड़े माण्हूअ खे ॻोल्हे नथो सघिजे जंहिं इंसान कामिल हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां 2 विखूं अॻिते वधी इल्मु ऐं हिकमत हासिलु करण ते वॾो ज़ोर ॾिनो हुजे ऐं हर मर्द ऐं औरत ते इल्मु हासिलु करण जो फ़र्ज़ु रखियो हुजे। माना ख़ासि ॻाल्हि जेका असांजे शेख अयाज़ बयानु कई आहे उन में उहा इल्मु ऐं इन जे हवाले सां आहे। शेख अयाज़ जी हिकिड़ी अहम तक़रीर आहे, ॿिया बि दोस्त ॻाल्हाईंदा पर मां कुझु ते थोरो ज़रूरु पंहिंजा राया ॾींदुसि। शेख अयाज़ जी ॿी हिकिड़ी अहम तक़रीर आहे, झोल में गुल हथ में मशल। इहा 1965 ईस्वी में जशन रूह रिहान जे मौक़े ते कयल आहे। उन में शेख अयाज़ अदब जी अहमियत खे ख़ासि तौर सां उजागर कयो आहे ऐं उन ते पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कयो आहे। उन में हिकिड़ो हवालो तव्हांजे ॾाढो मां पेश करणु चाहियां थो, उहो सुफ़े 51 ते ॾिनल आहे। अदब फ़रसूदा मुआशिरे जे हर क़दम खे डामाडोल करे हिकु नए ख्वाब जो संग बुनियादु रखे थो ऐं जे अदब में उहा सलाहियत न आहे त अदब फ़क़ति मसाण जे चिबरे जी गहरी घूर आहे जा मौत जे सीने में पेही वञे थी पर ज़िंदगी जो सुराग नथी पाए सघे। अहिड़ी तरह सां ॿिए हंध ते इन साॻी तक़रीर में लिखे थो पियो, ज़िंदगी पट जी ॻंढि बि आहे त वेह जो ॻंढो बि आहे। कहिड़ो बाशऊर अदीब हूंदो जो उन वेह जे ॻंढे खां मुंहुं मोड़े वेंदो। रियाज़त साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां ॾाढो सुठो ॻाल्हायो पिया। न थोरो हिकिड़ो मां पंहिंजो त हिकिड़ो ॿियो मिसाल तव्हांखे ॾियणु चाहींदुसि, पोइ भली तव्हां अॻिते दोस्तनि ॾे वञिजो। ॿी शइ खे कटियूंसि था पिया, उहो आहे सिंधियत बाबति शाम सुबुह जो पैगाम जे उनवान सां तक़रीर आहे। उन मां पंहिंजो ख़ासि तरह सां हिकिड़ो पैराग्राफ, हूअं त तमामु घणा आहिनि पर उन मां हिकिड़ो तव्हां ॾे ॾाढो ॾियणु चाहींदुसि। सिंधियत हिकु अज़ीम हक़ीक़त आहे। क़ौमियत जो मदार जाग्राफ़ीअ, तारीख़, ज़बान, इक़्तिसादी ऐं सक़ाफ़ती राब्ते ते आहे। हीअ माना हू उन जा मुख़्तलिफ़ हिसा अयाज़ बयानु थो करे। इन लिहाज़ सां असांखे हिकु मख़सूस हैसियत आहे। इन जी हैसियत जी इनफ़िरादियत में हिकु अज़ीम तारीख़ आहे, तारीख़ जंहिंमें इंसान ज़ात जे महज़ब ज़िंदगी जी अज़ीम हासिलात आहे।
त इन तरह सां असां ॾिसूं था शेख हयाज़ जे इन्हनि मुख़्तलिफ़ तक़रीरुनि में तमामु सुठो काराइतो कारगर मवादु आहे। शाह ऐं सचल सरमस्त बाबति तमामु घणियूं मुख़्तलिफ़ तक़रीरूं आहिनि, जंहिंमें ख़ासि तरह सां सचल सरमस्त जी अज़मत, अमुन ऐं इंसानियत जो शाइरु, चरखे चित न लॻंदा। इहा सिट ते जेका शेख हयाज़ जी गुफ़्तगू कयल आहे तमामु कमाल जी गुफ़्तगू कयल आहे। उन में मिसाल मुंहिंजा नोट कयल आहे। महिरबानी रियाज़त साहब। शेख हयाज़ जे तक़रीरुनि जो जेको पहिरियों किताबु हुयो बकोल अयाज़, उहो इनकलाबी अदीब मोहम्मद उस्मान रिप्लाई साहब हैदराबाद मां शाया करायो, जंहिंमें 36 सिफ़ा हुया ऐं 4 तक़रीरूं हुयूं। उन खां पोइ शेख हयाज़ पंहिंजे तक़रीरुनि जो किताबु ख़त इंटरव्यू तक़रीरूं भाङो पहिरियों ऐं भाङो ॿियो शाया करायूं, ऐं उन खां पोइ हीअ किताबु आहे जेको 2024 में शेख हयाज़ जूं तक़रीरूं जे नाले सां असां वटि आहे। हाणे असां वेंदासीं मोहतरमा प्रोफेसर शहरबानो काका साहिबा ॾांहुं। मैडम मां खां इहो पुछंदुसि त अव्हां जी नज़र में शऊरी धारा या ज़हनी धारा छा आहे? अयाज़ जे तक़रीरुनि में उहा धारा केतिरे हद ताईं मौजूदु आहे, उन जो को मिसाल ॾींदा? शऊरी धारा सिंधी अदब में त देरि सां आई, पर अंग्रेज़ी ऐं यूरोपियन लिटरेचर में 19वीं सदीअ जे अवाल में आई। जॾहिं मॉडर्निज़म शुरू थियो, जॾहिं पोइ पोस्ट मॉडर्निज़म शुरू थियो, एग्ज़िस्टेंशियलिज़म शुरू थियो, वजूदियत जो तस्वुर शुरू थियो, उन में शऊरी धारा जेका आहे अदब जी हिकिड़े तर्ज़ आहे जेका तहरीर में बि थी सघे थी, तक़रीर में बि थी सघे थी, शाइरी में बि थी सघे थी। उहा अणघड़ियल जेके तस्वर आहिनि इंसान जा, जेके बि ओचितो हुन जे ज़हन में अचनि था, कंहिं बि शाइर ऐं लेखक जे ज़हन में तस्वर अचनि था, उहे हू एज़ इट इज़ बयानु कंदो थो वञे। पोइ भले उहो चीन ऐं जापान खां शुरू करे सिंध ते अचे। थर जे कारूंजर खां जेकॾहिं अयाज़ शुरूआति करे थो त वञी इख़्तिताम जेको आहे सो मग़रिब जे कंहिं ॾूर मुल्क ताईं वञे थो, उहो निकारागोवा ताईं वञे थो, उहो पोलैंड ताईं वञे थो, उहो रशिया ताईं वञे थो, उहो माण्हुनि खे डिस्कस करे थो, उहो माज़ीअ खे डिस्कस करे थो, उहो हाल खे डिस्कस करे थो, उहो मुस्तक़बिल जा पंध ॾेखारे थो, गस ॾेखारे थो। माना हिकिड़े ई जुमिले में या हिकिड़े ई पैराग्राफ में केतिरियूं ई ॻाल्हियूं हिक ई वक़्त ते हू करे छड़ो छड़ ख़्याल हिकिड़े ई वक़्तु आणे थो, पर उन्हनि में हिकिड़ी तरतीब बि हुजे थी। छड़ वछड़ मुंतशिर ख़्याल, पर उन में हिकिड़ी तरतीब हुजे थी। ऐं शेख हयाज़ जे तक़रीरनि में, ख़तनि में, शाइरीअ में सिंध जे सभई जेके अदीब ऐं शाइर आहिनि जिन जो तख़लीक़ूं असां पढ़ियूं आहिनि, नज़र मां गुज़रियूं आहिनि, उन्हनि में शेख हयाज़ स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस उन में तमामु घणी आहे उन जे तहरीरुनि में। ऐं उहो ॿुधाए थो त हू केॾो घण पाड़ू शख़्स आहे, केॾो घणो पढ़ियल आहे, तमामु घणो हुन पढ़ियो। ऐं दुनिया जा जेके बि वॾा अदब या अदीब उन्हनि जो मुतालो हुन चयो आहे त मां अंग्रेज़ी अदब मां कयो, उन्हनि जा हवाला ॾींदे ॾींदे जॾहिं उहो सिंध ते अचे थो या सिंध मां उॾाम करे वरी जॾहिं सॼी दुनिया ॾांहुं पखिड़िजे थो त हिकिड़ी आफ़ाक़ियत नज़र अचे थी हुन जी शाइरी में। हुन जे तहरीरुनि में, तक़रीरुनि में तव्हांखे समाजियत नज़र ईंदी, समाजी शऊर नज़र ईंदो, फ़लसफ़ियाना शऊर नज़र ईंदो। हुन जे तहरीरुनि में तव्हांखे तक़रीरुनि में एतिरो कुझु नज़र ईंदो। शाह सचल सामी आहे, शाह सचल सामीअ ते हुन जी तक़रीर जेका आहे हुन हिंदुस्तान जे दौरे दौरान कई। उन में हू चए थो त शाह जेको आहे जंहिं पंहिंजे दौर जो शाइर न हो, बल्कि सिंध जे 5000 साल तारीख़ खणी पोइ शाह पंहिंजे दौर ताईं पहुतो। वरी जॾहिं सामीअ जी ॻाल्हि करे थो त सामी बि ईअं नथो चए त सामी पंहिंजे वक़्त जो हो। सामी माज़ीअ खां वठी सामीअ जो सफ़र जेको आहे उहो शुरू थियो ऐं सामीअ ताईं उहो सफ़र पहुतो ऐं इहो सफ़र जारी ऐं सारी रहंदो। इहो सॼो शेख हयाज़ जेको आहे सो हिकिड़ी प्लानिंग तहत नथो ॻाल्हाए, हिकिड़ो फ़िलो आहे ज़हन में ख़्यालनि जो, उन फ़िलो में हू ॻाल्हाईंदो वञे थो, गुफ़्तगू कंदो वञे थो। शाहपुर चाकर में जॾहिं हू सिंधियाणी तहरीक जे जलसे खे ख़िताबु करे थो त उते औरतुनि जी ॻाल्हि करे थो। उते उन बहिराणीअ जे औरतुनि सां ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे उहो यूरोप में फेमिनिज़म जूं जेके तहरीकूं हलनि थियूं उन ताईं पहुचे थो ऐं उन्हनि खे चए थो त अफ़सोस सां चवणो पवंदो त इहा फेमिनिज़म वारी जेका तहरीक आहे यूरोप में अॻिते वधी उहा छुड़वागे जो शिकार थी वई। त इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि हिन जे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस खे या शऊर जे धारा खे ज़ाहिर कनि थियूं। शेख हयाज़ जेतिरो घणो पढ़ियो हो ओतिरो सिंध खे हुन मोटाए ॾिनो। हिकिड़ी ॿी ॻाल्हि, शेख हयाज़ जे शाइरीअ में या तहरीर में वहदतुल वजूद नज़र अचे थो। वहदतुल वजूद जो शेख हयाज़ वटि तसवर
न सिर्फ़ु ख़ुदा हिकु आहे पर दुनिया हिकु आहे जंहिंजा सभु माण्हू जेके क़ौमूं आहिनि उहे सभु वहदत सां गॾु रहनि, हिन धरतीअ खे रहण लाइक़ु बनाए रहनि। वरी जॾहिं उहो सिंध जी ॻाल्हि करे थो त ॼण सिंध हिन जी पालणहार आहे, ॼण सिंध हिन जो सोचनि जो मर्कज़ आहे, ॼण त सिंध वाहिद आहे ऐं असां सभई सिंधी जेके आहियूं उन जा इन सिंध धरतीअ जा वारिस ऐं वाली आहियूं, उनखे संभालींदड़ आहियूं। त शेख अयाज़ जे इन्हनि तक़रीरुनि में स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस शौर जी धारा तमामु घणी नज़र अचे थी ऐं उनखे पढ़ंदड़ जेको आहे घणो वरी ॿिए राउंड में तव्हां ईंदासीं। ऐं हाणे मां गुज़ारिश कंदुसि असांजी मानाइती भेण डॉक्टर आबदा गांगरो साहिबा। मैडम साहिबा, तव्हां शेख अयाज़ ते हिकिड़ो मुकमल किताबु लिखियो आहे। मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदुसि त अयाज़ जे तक़रीरुनि में कहिड़ा मौज़ू शामिल आहिनि ऐं अयाज़ उन्हनि मौज़ूअनि खे कहिड़ी रीति पेश करे थो? ॾिसो, इहो त अदा रियाज़त बुरड़े कुझु डिफाइन करे वरितो इन खे त उन जी तक़रीरुनि में कहिड़ा मौज़ूअ शामिलु आहिनि ऐं डिटेल में उनखे हुन बयानु कयो आहे। वरी बि मां हिकिड़ी ॻाल्हि कंदमि त हाणे अचे थो आवाज़ु? हैलो, तव्हां ब्रीफली ॿुधायो त पोइ अॻिते वधूं। जी जी, पर तव्हां अवल त हुन जूं जेके तक़रीरूं असांखे जेके रिकॉर्ड तक़रीरूं मिलियूं आहिनि, ही ख़त इंटरव्यू तक़रीरूं नंबर 1 ऐं नंबर 2, ऐं उनखां पोइ वरी जेको हींअर डॉक्टर अनवर फगार हकड़े जेको किताब तरतीब ॾिनो आहे उन में कुझु ॿियूं तक़रीरूं जेके हुन में रहियल हुयूं उहे हुन शामिलु कयूं आहिनि। ऐं उनखां पोइ कुझु तक़रीरूं शेख अयाज़ जूं असांखे हींअर यूट्यूब ते तव्हांखे मिलंदियूं। जमाल अबड़े जे प्रोग्राम में हुनजी हिकिड़ी तक़रीर आहे, उहा तव्हांखे यूट्यूब ते मिलंदी। ऐं उनखां पोइ वरी जेका शेख अयाज़ पंहिंजी शाइरी ऑनलाइन जो हिकिड़ो 1992 में हिकिड़ो प्रोग्राम हुयो, उन में बि आहे त हुनजी शाइरी, पर हुन में कुझु शयुनि जो हुन इज़हार बि कयो आहे। त ही त असां इन्हनि खे ईअं चवंदासीं त ही तक़रीरुनि जे फॉर्मेट में ही तक़रीरूं आहिनि या उहे तक़रीरूं आहिनि जेकी मुख़्तलिफ़ मौक़नि ते, बस में रूह रिहाण जो जश्न रूह रिहाण आहे, सिंधी अदबी संगत जी सालियानी गॾिजाणी आहे, साथी बारड़ा संगत जी सालियानी गॾिजाणी आहे। 2 तक़रीरूं हिननि में शामिलु आहिनि जेके सिंधियाणी तहरीक जे जा जेके प्रोग्राम आहिनि उन में हिननि जूं आहिनि। ऐं उन खां अलावा टोटल असां जेकॾहिं ॾिसूं था त हीअ जेको किताबु आहे शेख अयाज़ नसर 2, त हिननि में जेको ॿई शुमारा शामिलु आहिनि, हिन में कुल 33 कहाणी तक़रीरूं आहिनि। ऐं उन खां अनवर फिगार हकड़े साहिब जेको तरतीब ॾिनो आहे उन में 48 आहिनि तक़रीरूं। पर हाणे इहो शेख अयाज़ पंहिंजो जेको शेख अयाज़ जो जेको नज़रियो आहे, मां इहो चवंदमि त अयाज़ जो नज़रियो हिकिड़ो आहे धरतीअ जो ऐं ॿियो आहे क़ौमियत जो, धरती ऐं क़ौमियत जो। लतीफ़ खे हू पंहिंजो ईअं खणी चइजे थो त लतीफ़ खे हू पंहिंजो रहबर खां बि इलाही घणो मथे सम्झे थो, चए थो त ही शाइरीअ जो ॼण पैगम्बर हुनखे चवे थो। त हू जंहिं बि मौज़ूअ ते ॻाल्हाए थो उते लतीफ़ जो मिसाल खणी अचे थो। ऐं उन खां पोइ शेख अयाज़ जे तक़रीरुनि में घणे क़दुरु जेको मौज़ू आहे उहो नौजवाननि खे पंहिंजी धरतीअ सां जोड़े रखण वारो मौज़ू आहे। नौजवाननि खे ऐं नवनि अदीबनि खे या पंहिंजे दौर जे हर इंसान खे नओं अदब या जदीद अदब जेको आहे उहो सम्झाइण जी कोशिशि करे थो। शेख अयाज़ हिकिड़ी जाइ ते लिखे थो त मुशाइरनि जे हिकिड़ी जाइ ते कंहिं मुशाइरे जी सदारत करे थो। तव्हां ॾिसंदो त मेजॉरिटी में हुन जूं जेके तक़रीरूं आहिनि उहे मुशाइरनि जी सदारत जे लाइ आहिनि, पर हिकिड़ी जाइ ते हू लिखे थो, मां चाहींदमि त मां शेख अयाज़ जा लफ़्ज़ ई कोट कयां, छो जो असां जॾहिं ॻाल्हायूं था त उन में के शयूं हेठि मथे थी बि वञनि थियूं, पर मां चाहींदमि त मां शेख अयाज़ जा पंहिंजा लफ़्ज़ तव्हां ताईं पहुचायां। इन करे ई मां हुन जा लफ़्ज़ कोट करे खणी आई आहियां। हू मुशाइरे खे पसंदि नथो करे। हैरत जी ॻाल्हि आहे, मूंखे ॾाढी इहा ॻाल्हि शेख अयाज़ जी बिल्कुलु मुनफ़र्द लॻी, जिते हू लतीफ़ जे लाइ इनफ़रादियत जी ॻाल्हि करे थो या पंहिंजे फ़िक्र जे लाइ हू इनफ़रादियत जी ॻाल्हि करे थो। ॾाढी मूंखे मुनफ़र्द ॻाल्हि लॻी त हू मुशाइरे खे पसंदि नथो करे। ऐं हू संदसि ख़्यालु आहे त शाह करीम बुलड़ीअ वारे खां वठी बेकिस ताईं कंहिं कोई बि मुशाइरे में कंहिं शिरकत न कई हुई। ऐं मां उन जो कोट हिते ॾींदमि। हा, चवे थो त मूंखे मुशाइरो लफ़्ज़ ई न आइड़ंदो आहे। हाणे हिकिड़ो शाइर आहे, मुशाइरे जी सदारत करे थो, हर हुन जी ॿी तक़रीर मुशाइरे जी सदारत में आहे, पर हुन जो नज़रियो ॾिसो। मूंखे मुशाइरो लफ़्ज़ ई न आइड़ंदो आहे, बुलड़ीअ वारे खां
बेकस सां ईअं ताईं कंहिं बि मुशाइरे में शिरकत न कई। उनजो रीज़न हू अॻिते ॿुधाए थो, छो त मुशाइरो असांजी सकाफ़त जो हिसो ई न आहे। बिल्कुलु बरे सॻे हाणे उनजो रीज़न हू छा ॿुधाए थो, चए थो त बरे सग़ीर में घणो करे तरही मुशाइरा थींदा हुआ, कॾहिं ग़ैर तरही ग़ज़ल, मुसदिस, मुख़मिस वग़ैरह पढ़िया वेंदा हुआ। उहे मुशाइरा जागीरदारी तबिके जी तफ़रीह लाइ कया वेंदा हुआ, यानी उहो शाइर खे उन जागीरदारी तबिके जे अंडर एस्टिमेशन में अयाज़ पसंदि नथो करे। चए थो त शाइर या त वज़ीफ़े ख़्वार हूंदा हुया या वज़ीफ़े जा तमन्नाई हूंदा हुया। काफ़िया कबूतरनि जियां उॾाईंदा हुआ। अॼु बि इहा अक्सर इहा शइ नज़र अचे थी। लिखे थो शख़यास चवे थो काफ़िया कबूतरनि जियां उॾाईंदा हुआ ऐं बहर वज़न ऐं रदीफ़ जे संगलाक सरज़मीन ते तसवुर जा घोड़ा डोड़ाईंदा रहंदा हुआ। शमा फिरंदी रहंदी हुई, ग़ज़ल ते ग़ज़ल पढ़ियो वेंदो हो। वाह 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 वाह, मुक़रर मुक़रर, इरशाद मुक़रर, इरशाद जा आवाज़ बुलंद थींदा हुआ ऐं शाइर वरी वरी झुकी वरी वरी झुकी पढ़ंदा ऐं दाद वसूल कंदा रहंदा हुआ। तव्हांजे तरफ़ां ख़ामोशी न हुजणु खपे, घटि में घटि ताड़ियुनि जो दाद ज़रूरु हुजणु खपे। हाणे हिकिड़ो त इहो लिखे थो ऐं ॿियो हू जेको फ़ारसी ज़दह शाइरीअ खां अयाज़ जेको आहे सो हर जाइ ते तव्हांखे हुनजी तक़रीर में इहा ॻाल्हि मिलंदी त पंहिंजी सिंध ऐं सिंधियत ते गौर करे थो। ऐं छो त इहो जेको फ़ारसी ज़दह शाइरी, फ़ारसी ॿोलीअ जो जंहिं ते असरु हुजे ऐं फ़ारसीअ जा जेके मंज़र ही असांजा त बुख आयल माण्हू ऐं असांजा जेके आहिनि से गर्मीअ में ततल वारी आहे हिते, असां वटि गुल गुलिस्तान वारो तसवुर किथे आहे? हू इन तसवुरनि जे जेका शाइरीअ में इज़हार थिए थो उन जे ख़िलाफ़ ॻाल्हि करे थो। ऐं मुंहिंजी ॻाल्हि पूरी थियणु ॾियो। ऐं इन तसलसुल में हू जेको नौजवान अदीबनि खे या शाइरनि खे जेका ॻाल्हि चवणु चाहे थो उहो थो चए त जदीद जेको अदब आहे उहो फ़ारसी ज़दह तशबीहुनि, इस्तारनि, उन तसवुरनि, उन ॿोलीअ खां हटी करे पंहिंजी धरती, पंहिंजी ॿोली उन जे इज़हार जो वसीलो आहे। ऐं उन जो समूरो बुनियादु जेको हुजे थो उहो भिटाईअ जे तसवुर, भिटाईअ जे नज़रिए में थो चवे। तमामु सुठो, माशाअल्लाह, तमामु सुठो ॻाल्हायो। ऐं हाणे असीं गुज़ारिश कंदासीं डॉक्टर मोहम्मद तुफ़ैल चांडियो साहब खे। डॉक्टर साहब, तव्हां पाण अंग्रेज़ी अदब जा प्रोफेसर आहियो, मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स पढ़ायो था, ऐं तव्हां बहसियत शख़याज़ मुक़रर जी हैसियत में अयाज़ साहब खे कीअं ॾिसो था, ऐं थोरो असांखे पस मंज़र ॿुधाइजो हिन जे हवाले सां। महिरबानी हुसैन साहब, ऐं अयाज़ मेले जी तरफ़ जो शुक्रगुज़ार आहियां, तव्हां सां मुखातिब थियण जो मौक़ो मिलियो। सभ खां पहिरीं त असां जॾहिं अयाज़ खे एज़ ए मुक़रर जे तौर ते ॻाल्हायूं पिया त अयाज़ खे चिटो कजे त आया अयाज़ एज़ ए मुक़रर हिकिड़ो आरेटर आहे या हू हिकिड़ो रिटोरिशन आहे। इहे जेको इल्मु जेको आहे, स्पीच जो जेको इल्मु आहे, इन जा ॿ अहम जेके आहिनि पासा आहिनि, हिकिड़ो आरेटरी आहे ऐं हिकिड़ी जेको न रिटोरिशन आहे। ऐं अयाज़ ख़ुदि जॾहिं 1992 वारे जमाल अबड़े जे प्रोग्राम में हुन पंहिंजे पाण खे कॉन्वर्सेशनलिस्ट चयो हुयो, इन जे बजाए जो हुन पंहिंजे पाण खे आरेटर जेको सो करार ॾिनो। हाणे इन में फ़र्क़ु छा आहे? तव्हां जेकॾहिं ॾिसो त यूनान जे ज़माने में ॿी टी सदी क़ब्ल मसीह में यूनान वारनि पंहिंजे माण्हुनि में उते डेमोक्रेसी ते बहस थींदो हुयो त उते जेके हू माण्हुनि खे इहो जेको तक़रीर करण जो फ़न सेखारींदा हुआ। उते हिकिड़ा उस्ताद हूंदा हुआ ऐं उन्हनि जो कमु इहो हूंदो, गोरगियास ऐं प्रोटोगास जहिड़ा माण्हू हूंदा हुआ, उन्हनि जो कमु हूंदो माण्हुनि खे तक़रीरूं सेखारणु। ऐं उहो तक़रीर जे फ़न ते अॻिते अची करे जेको अरस्तू जेको न बाक़ाइदे पोइ उनखे हाणे हिकिड़ी आहे आरेटरी, जंहिंजो बुनियादु हूंदो आहे त माण्हुनि जी डिलीवरी, हुनजो एक्सेंट, हुनजो आवाज़ु, उतार चढ़ाव, अंदाज़। ऐं उन ते आउं तव्हांखे चिटो करे ॾींदुसि त पाण वटि आरेटर कहिड़ा हेॾा वॾा पैदा थिया ऐं रिटोरिशन कहिड़ा वॾा पैदा थिया। अरस्तू जो जेको हिन में वॾो कलीदी बुक लिखियो वियो, जेको हुन लिखियो त जेको रिटोरिशन आहे उहो जॾहिं लिखे थो त हुनजी तक़रीर में टे पासा हूंदा। पहिरीं हू इथास में हू छा कंदो त पंहिंजी जेको अथॉरिटी खे तयन कंदो त हू जेका ॻाल्हि करे पियो उहा ॻाल्हि मुस्लिम आहे, हुनजी ॻाल्हि जेका वज़नाइती आहे ऐं हू हुन ते अथॉरिटी रखे थो। ऐं पोइ पाण अयाज़ खे ॾिसंदासीं त छा अयाज़ पंहिंजी तक़रीर में इथास आंदो। ऐं जेका ॿी ॻाल्हि आहे उहा आहे पैथोस, त जेका जॾहिं ॻाल्हाए थो त उन्हनि जे अंदरि एहसासाती जेको न सो महसूसाती हिस केतिरी आहे ऐं हू जज़्बात खे कीअं छेड़े थो।
ऐं टियों जेको हुनजी तकरीर जो हुन पासो रखियो हुयो उहो हुन रखियो हुयो लोगोस, त हू जेका ॻाल्हि रखे थो उन में लॉजिक केतिरो आहे। यकीन पुछो त अॼु बि जेकॾहिं तव्हां अयाज़ खे खणी अरस्तू जे इन पैरामीटर ते खणी तव्हां हुनखे ॿुधायो त तव्हां हैरान थींदो त अयाज़ जॾहिं शुरूआति करे थो सातर खां वेंदे जेको सो कज़ाक़ ताईं ऐं एॾनि वॾनि वॾनि माण्हुनि खे वञी छेड़े थो ऐं अॻियां तव्हांखे ॿुधाईंदो, तव्हां हैरान थींदो त ग़ालिब सां शिकवा कीअं थो करे, इक़बाल सां शिकवा कीअं थो करे, ऐं सॼी बरे सग़ीर जी आयल जेका फ़ारसी शाइरी जा कीअं बखिया उडेड़े, जेको हाणे थोरी देरि तव्हांजे पहिरीं मैडम चयो त हू कीअं थो जेको चए थो त हीअ असांजे शाइरी जेका लाड़ जी या हिन सिंध जी जेका शाइरी आहे असांजो इहो मज़ाज ई कोन्हे। शाइरी मुशाइरा जेके आहिनि उहे बटेरेबाज़ी ऐं कबूतरबाज़ी जा नमूना हूंदा आहिनि। शाइर के मस्करा न आहिनि जेके वञी करे माण्हुनि खे इंटरटेन कनि। शाइर जो कमु आहे त हू पंहिंजी तख़यल सां उहा तंद तपाए, ऐं हुन चयो त उहा सिंधी शाइरी जेका लतीफ़ जॾहिं हिते इल्म अरूज़ जी एतिरी इंतिहा ते पहुतल हुयो तॾहिं लतीफ़ पंहिंजी मिटी पंहिंजो फ़न वरी वञी जेको न पदी निज़ाम जा जोड़े पंहिंजी शाइरी ठाही, ऐं अयाज़ बि पोइ उन ते अचे थो त दुनिया जा जेके बि वॾा इहे मुक़रर आहिनि, तव्हां ॾिसो जेकॾहिं तव्हां क़दीम मुक़रर खां वठो त सुकरात इन खे चवंदो हुयो त आउं गेट फ्लाई आहियां, मुंहिंजो कमु आहे त इन्हनि खे चूंडड़ियूं हणनि चक विझणु। जेको सेसरो उहो मुक़रर हुयो जंहिं यकीन पुछो त रोमन बादशाहनि जे दरबारनि जा जेको सो महल हिलाए छॾिया हुया। जेको साॻे तरीक़े सां जेकॾहिं असां फ्रांसीसी इनकलाब में ॾिसूं था त रोबेस्पियर तव्हांखे मिलंदो, कमाल जो मुक़रर हुयो, ऐं फ्रांस जी इनकलाब जे पोयां साॻे तरीक़े सां पैट्रिक हेनरी जंहिंजो मशहूरु तकरीर आहे कि गिव मी लिबर्टी आर गिव मी डेथ। ऐं नौजवान आहियो तव्हां ॿुधो, इहो रेफरेंस हिते हूंदो। सोसिन बे एंथोनी औरतुनि खे वोट ॾियण जे लाइ जेके तकरीरूं कयूं उन दुनिया खे हिलाए छॾियो। अहिड़े तरीक़े सां डगलस जे ग़ुलामी जे ख़िलाफ़ु तकरीरूं कयूं। त इहे जेके आहिनि हाणे जेकॾहिं पाण पंहिंजी हिन ख़िते मां ॾिसूं त तव्हांखे हिन ख़िते मां तमामु वॾा मुक़रर मिलिया। नेहरू, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, अबू कलाम आज़ाद, ऐं हाणे सिंध में जेकॾहिं अचूं त अब्दुल वाहिद आरिसर कमाल जो मुक़रर, पली जो कमाल जो मुक़रर, ऐं हाणे अयाज़ लतीफ़ कमाल जो मुक़रर। पर उन जे उलट वरी जामी चांद जो कमाल जो रिटोरिशन, ज़ुल्फ़कार अली भुट्टो एग्ज़ैक्टली हू जेको कमाल जो मुक़रर आहे। हाणे इहे आहिनि आरेटर। जामी ॻाल्हाईंदो त उहो आरेटरी नथो करे सघे, हू रेटोरिक आहे। हू पंहिंजी ॻाल्हि कंदो, अथॉरिटी पहिरीं मेंटेन कंदो, इथॉस तय कंदो, इथॉस जे बुनियाद ते पोइ हू ईंदो पंहिंजी जेको सो सिंध जी खणी पंहिंजे वतन जी अपील खणी करे पैथॉस करे, ऐं पोइ हू पंहिंजी जेको सो लोगॉस ते ॻाल्हाईंदो, लॉजिक ते ॻाल्हाईंदो। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त ॿिए फेज़ में मौक़ो मिलंदो त आउं पोइ अयाज़ जी शाइरी मंझि इहो तव्हांखे चिटो करे ॾींदुसि त हू कीअं हिकिड़ो बहितरीनु रिटोरेशन आहे। महिरबानी। तुफ़ैल साहब तव्हां ॾाढो सुहिणो पिया ॻाल्हायो दलीलनि सां, ऐं तव्हांखे गुज़ारिश कंदासीं तुफ़ैल साहब ॾाढो सुठो ॻाल्हायो, हुनखे घटि में घटि ताड़ियुनि जी मोट ज़रूरु ॾियो, तव्हांजे तरफ़ां ख़ामोशी न हुजे। हाणे वरी असांजो ॿियो राउंड शुरू थिए पियो। मां गुज़ारिश कंदुसि नौजवान मुहक़िक़ डॉक्टर रियाज़त बुढ़ो साहब खे। बुढ़ो साहब त अयाज़ पंहिंजे शानदार तकरीरुनि में दोस्तोविस्की, सार्त्रे, मैक्सम गोर्की, जेफरसन ऐं ॿिया खोड़ सारा इंटरनेशनल रेफरेंसिस ॾिना आहिनि जेके हुनजी तकरीरुनि खे अञा बि जानदार ऐं सगारो पेश करे सघनि था। त आख़िर छा ॻाल्हि हुई जो अयाज़ खे इहे रेफरेंसिस ॾियणा पिया पंहिंजे तकरीरुनि जे लाइ? अवां हिन रुख खे कीअं था ॾिसो? ॾिसो न, हिकिड़ी जेकॾहिं का ॻाल्हि आहे अॻ में उहा कयल आहे ऐं वधीक सुठनि लफ़्ज़नि में सुठी सघ सां सुठी ताक़त सां कयल आहे त उनखे रेफरेंस तौर ते कतबु आणे सघे थो पियो। अयाज़ जी वॾे में वॾी ख़ूबी जेका तव्हां असां सभई असां मञूं था, तस्लीम कयूं था, त इहा हुई त हुनजो न सिर्फ़ु मुतालियो नंढपण खां ई स्कूल जे दौर खां ई तमामु सुठो रहियो, पर ख़ासि जेका ॻाल्हि हुई त अयाज़ जी यादाश्त, अयाज़ जो यादगीरो एतिरो भलो हुयो जो हुनखे शहरनि जा शेर, हवाला मुख़्तलिफ़ यादि रहंदा हुआ। ऐं पोइ इहा ई यादाश्त ऐं उनजो मुतालियो हुनजे सभिनी जेके बि आहिनि नसरी तहरीरूं ख़ासि तरह सां या नोट्स जेके उन मुख़्तलिफ़ राइटर्स ते लिखिया उन में उन जेके कमु आया। ऐं ईअं हिकिड़ी तकरीर में तमामु घणा शेख अयाज़ पंहिंजा नाला बि मुख़्तलिफ़ राइटर्स जा ॾिना आहिनि। हिकिड़े में मिसाल तौर इहा तकरीर अथसि त आउं पंहिंजे नौजवानीअ ॾींहं खां वठी ईरान जे क्लासिकल शाइरनि खां वाक़िफ़ु आहियां। अज़ीम शाइरनि फिरदौसी, सअदी ऐं हाफ़िज़ जूं दुनिया जी शाइराना अदब जे मैदान में ख़िदमतूं अज़ीम तरीन आहिनि। टालिस्टाय, तर्जनीफ़, चीखोफ खां वठी शोलोखोफ ताईं रूसी अदीबनि जूं नसर में लिखणियूं पिणु मुंहिंजूं पसंदीदा पढ़णियूं आहिनि। त हाणे अहिड़ी तरह सां वरी पोइ अमरीकी नावल निगारनि जा बि नाला ॾिना अथई। त चवण जो मक़सदु इहो हो त हुन
तमामु घणियूं शयूं पढ़ियूं पई ऐं उनखे सम्झण जी कोशिशि पई कई ऐं उहे शयूं हुन पंहिंजी ॾाप जे वसीले पंहिंजनि तक़रीरुनि में पंहिंजे नसुर में समायूं आहिनि। अलामा इक़बाल ते जेको पंहिंजी तक़रीर अथसि हिकिड़ी इक़बाल जे शहर जो फ़लसफ़ो अमल ऐं इनक़लाब जो पैगाम, त उन में वरी जेको हिन अलामा इक़बाल खे डिफाइन कयो आहे ऐं उन जा शेर आंदा अथई उहे बि ॾाढा बख़ूबी आंदा अथई। हुन जे सॼे फ़लसफ़े खे बि उन छंड छाण कई आहे। जौहर इंसान अदम से आशना होता नहीं, आँख से गायब तो होता है, फना होता नहीं। उरूज आदम खाके से अंजुम सहते जाते हैं कि ये टूटा हुआ तारा से मह कामिल न बन जाए। इन तरह सां माना इक़बाल ते खेबांदो अथई। शाह लतीफ़ सां जेको मौलाना रूमीअ जे शेरनि जी भेट कई अथई उनखे तफ़सील सां उन जा शेर फ़ारसीअ जा उहे आंदा अथई त ॿोलियुनि जी ॼाण अयाज़ खे तमामु घणी हुई ऐं उहा उन हर तरह सां उन में पंहिंजे में इस्तेमालु कईसीं पई। अहिड़ी तरह सां हिकिड़े ॿी जेका शाह लतीफ़ जे हवाले सां अयाज़ जी तक़रीर आहे सिंध जो फ़िलसुफ़ शाह लतीफ़, उन में अलामा इक़बाल जा ग़ालिब जा मीर तकी मीर जूं सिटूं बि उन शेख अयाज़ पंहिंजे सपोर्टिंग में आंदियूं आहिनि। अफ़सोस तुमको मीर से सोबत नहीं रही। त अहिड़ी तरह सां इहे तमामु घणियूं शयूं आहिनि जेके अयाज़ जी तक़रीरुनि में आंदल आहिनि। असांखे घड़ी घड़ी टाइम जो अहसासु ॾियारे पियो वञे। असां महिमाननि खे गुज़ारिश कंदासीं त मुख़्तसरनि जेको आहे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि ऐं हालांकि अयाज़ जे तक़रीर जेॾो वॾो मौज़ू आहे जेतिरो ॻाल्हाइजे अञा घटि आहिनि जा खोड़ सारा पासा रहिजी वेंदा। मैडम मां खे गुज़ारिश कंदुसि त अयाज़ साहिबु जेको आहे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते छंड छाण कई आहे, उन्हनि जो तज़ियो कयो आहे। त ख़ासि करे तव्हां पाण प्रोफेसर आहियो, तालीमदान आहियो, त फेमिनिज़म खे औरताज़ाद वारी जेका तहरीक आहे उन ते बि हुनजी जो तक़रीर उनखे कीअं था ॾिसनि मुख़्तसिर ॻाल्हाईंदा त जीअं असां अॻिते वधी सघूं। उन जे बारे में शेख अयाज़ जो नज़रियो थोरो मूंखे जेको लॻो त हिकिड़ी लकीर कढी बीह रहियो त जेका मग़रिब में फेमिनिस्ट तहरीकूं जेके आहिनि उहे छुड़वागी जो शिकार आहिनि, जीअं मां पहिरियों ई चयो। पर जॾहिं हू सिंधी औरतुनि खे ख़िताबु करे थो त मुंहिंजूं नियाणियूं मुंहिंजूं भेनरूं उन्हनि खे पंहिंजे जदोजहद में कामिलियत जो दर्स ॾिए थो। तव्हां पंहिंजे जदोजहद में सचियूं थी रहो। शेख अयाज़ वटि हिकिड़ो रवायती तस्वर आहे औरत जे लाइ, ग़ैर रवायती तस्वर न आहे। जॾहिं त तब्दीली ईंदी आहे ग़ैर रवायती तस्वरनि सां। फेमिनिस्ट तहरीकूं सिंध में जेके बि हलनि पियूं हिन वक़्तु, जेका सिंध में तहरीक जिते असां वेठा आहियूं, अयाज़ मेले में वेठा आहियूं, इहो बि फेमिनिस्ट तहरीकुनि जे नतीजे में हीउ मेलो वजूद में आयो न। अयाज़ पंहिंजे शाइरीअ में बहितरीनु शाइरी कई आहे, उन में को शक न आहे। पर फेमिनिज़म जे हवाले में या त मुंहिंजी ॼाण घटि आहे अयाज़ जे फेमिनिज़म जे हवाले सां, पर बहरहाल अयाज़ चवे थो त रशिया में हिकिड़ी तक़रीर में लिखियो अथसि त रशिया में हुनखे हिकिड़ी गाइड मिली लीना जे नाले सां मॉस्को में, जेका हुनखे सॼो टूर कराए पई। उहा पंहिंजे हिकिड़े पोस्ट ते हुई ऐं उहा हुनखे ख़ुशीअ सां ॿुधाए पई त असां हिन वक़्तु रूस जी जेका अफ़रादी कुवत आहे जंहिंमें औरतूं ऐं मर्द कमु कनि था, औरतुनि जो 40 सैकड़ो आहे ऐं हूअ ॿुधाए थी त तमामु जल्द असां 50 सैकड़ो थी वेंदासीं ऐं पोइ मर्द रड़ियूं कंदा त असांजो तादादु घटिजी वियो आहे। सो शेख अयाज़ औरतुनि जी नुमाइंदगीअ जो हामी आहे। हर ऑफिस में, हर दफ़्तर में, हर अदारे में, हर तनज़ीम में औरतुनि जे हामी आहे। लेकिन रवायती तरीक़ेकार हुन वटि आहे त औरत छुड़वागे जो शिकार न थिए। ऐं जेका शाह जूं सूरमियूं आहिनि उन्हनि सूरमियुनि ते पाण चई सघूं था त शेख अयाज़ शाह जी जेके बि सूरमियूं हुयूं उन्हनि सभिनी जो तमामु घणो सपोर्टर रहियो। उन्हनि खे तमामु सुठे नमूने सां हुन ख़राज तहसीन पेश कयो आहे। त बहरहाल शाह जो अयाज़ जो फेमिनिज़म जो तस्वर जेको आहे न उहो इंतिहाई तरक़ी पसंदाना आहे, पर थोरो रवायती टच सां। महिरबानी मैडम साहिबा। डॉक्टर आबदा साहिबा तव्हांखां पुछंदासीं तक़रीरूं जेके आहिनि उहे सभु 60, 70 ऐं 80 वारे ॾहाके में लिखियलु आहिनि, त अॼु जो नौजवान इन तक़रीरुनि मंझां पंहिंजी कामयाबियुनि जा कोशिशुनि जा गस कीअं वठी सघे थो, थोरो मुख़्तसिर रोशनी विझंदा। ॾिसो, हा बिल्कुलु जहिड़े तरीक़े सां शेख अयाज़ जो समूरो फ़िक्र, हुन जो समूरो पैगाम असांखे अॼु जे दौर में रहबरीअ जो
जो पैगाम महसूस थिए थो साॻिए तरीक़े सां हुन जे जेतिरो बि नसर आहे या जेको बि हुन जा इवन ख़त हुजनि त हर हुन जी लिखणीअ में असांखे नए दौर जे या ईंदड़ वक़्त जे नौजवाननि जे लाइ इंसाननि जे लाइ हिकिड़ो पैगाम मिले थो। हुन इहो ई चयो आहे त तुंहिंजे मूंखे कोन मुंझींदे मूंखे का परवाह न आहे ऐं सुभाणे लाइ लिखां थो जेको नेठि त अचिणो आहे। त हुन हमेशह सुभाणे लाइ लिखियो आहे। हुन जी इहो ई जेको विज़न आहे इंटरनेशनल लिटरेचर जो या परॾेही शाइरनि ऐं अदीबनि जो जेको बार बार हू ज़िक्र करे थो त उहो तव्हां ॾिसंदो त रुॻो शेख अयाज़ वटि आहे, ॿियनि शाइरनि वटि या ॿियनि अदीबनि वटि घटि आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां हू हिकु नई वसफ़ ॾिए थो। मिसाल तौरु जीअं शाह लतीफ़ लाइ हिकिड़ी वसफ़ ॾिए थो, चए थो त शाह लतीफ़ जे रिसाले लाइ चए थो त शाह जो रिसालो समावी इल्हाम न आहे, इहो हिन धरतीअ जो इल्हाम आहे जो हूअ केतिरे वक़्त खां सीने में सांढींदी आई आहे। ऐं जॾहिं इन जो पैगाम्बर पैदा थियो त उन जे वातां उहो पैगाम गुल फुल थी पखिड़ियो। या वरी जीअं चवे थो त हिकिड़ी ज़मीर जी ॻाल्हि करे थो त ॾात जेका आहे सा सस्ती हूंदी आहे पर ज़मीर महांगो हूंदो आहे। त इहे जेके बि कॉन्सेप्ट ॿुधाए थो पंहिंजी तहरीर में या पंहिंजी तकरीर में या पंहिंजी शाइरीअ में, एक्चुअल इहो शेख अयाज़ जो नज़रियो आहे जेको मुख़्तलिफ़ सूरतुनि में असां ताईं पहुचे थो। ऐं उहो हर नज़रियो हर ॻाल्हि में जहिड़े तरीक़े सां हू पंहिंजी क्लासिकी बुनियाद खां वठी उनखे मज़बूत बणाए थो त हू हर ॻाल्हि ईंदड़ वक़्त जे लाइ करे थो। ऐं अॼु जो नौजवान जेकॾहिं उन जूं तकरीरूं पढ़ंदो, भली तव्हांखे जेकॾहिं केरु न चवे या उते मेंशन न थियल हुजे त हीअ 66 जी तकरीर आहे, तव्हांखे लॻंदो इहा अॼु जे दौर जी तकरीर आहे। ऐं अॼु जे दौर जो नौजवान या शाइर या अदीब उन मां बिल्कुलु हिस्सा हासिल करे। महिरबानी अव्हां जी लख लाइक़। डॉक्टर तुफ़ैल साहब, तव्हां खां बसि इहो सुवाल पुछंदुसि त ओवरऑल जेके अयाज़ जूं स्पीचिस आहिनि उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो ऐं उन्हनि में मजमूई तौर ते छा मैसेज रखियलु आहे? साईं वॾी महिरबानी। ॾिसो, मूं पहिरीं ॻाल्हि कई त अयाज़ जेको न पंहिंजी जीअं पंहिंजियुनि शाइरी खे ऐं नसर खे इस्तेमालु कयो आहे, हुन पंहिंजी जेको रेटोरिक्शन जो जेको आहे इल्मु आहे उनजो हुन बाक़ाइदा फ़ाइदो वरितो आहे। शेख अयाज़ छा कयो आहे त पंहिंजी तकरीर जी मदद सां हू काफ़ी केस विढ़ियो। पहिरियों हुन सिंधी शाइरी जो केस विढ़ियो, पोइ सिंधी अदीब खे हुन तयारु कयो। उनखां पोइ हुन जेके पोरियत ऐं इनकलाबी जेके नौजवान हुआ हू उन्हनि सां मुखातिबु थियो। उनखां पोइ हू मेहरान हासिल जे ॿारनि सां शागिर्दनि सां मुखातिबु थो थिए। त माना अयाज़ जो जेको फ़न आहे या अयाज़ जो जेको तरीक़ेकार आहे, जेको हाणे मैडम तव्हांजे अॻियां ॻाल्हि कोट कई, अयाज़ चवे थो छो अयाज़ हिकिड़ी पंहिंजी तकरीर जी मदद सां हिकिड़ी नओं सिंधी शाइरी खे जेका हुन नई सिमत ॾिनी हुई, हुन पंहिंजी तकरीर सां उन खे वाज़े ऐं चिटो करे ॾिनो। हुन चयो त असांजी सिंध सदियुनि खां इंतज़ारु हुई ऐं शाह लतीफ़ असांजी सिंध जी सदियुनि जे इंतज़ार जो हिकिड़ो कवि आहे जंहिं उनखे ॾिनी। ऐं उनखां पोइ जेका मुग़लनि जे दौरनि खां वठी करे असां वटि ईरानी शाइरी जी रस्म आई हुई, उन खे अयाज़ चयो त असां सिंधी शाइर वारे हिकु दफ़ा ॿीहर जेको न रद्द करे ऐं सिंधी शाइरी पंहिंजो जेको न सो हिकिड़ो ज़मीन ऐं पंहिंजो अंदाज़ अपनायो आहे। जॾहिं हिननि खे चयो हुई तव्हां वटि दजला ऐं फरात त आहे पर तव्हां वटि सिंधू ऐं ब्रह्मपुत्रा जो ज़िक्र नथो मिले। इक़बाल सां शिकवा कई त तूं कोहे दमावंद ईरान जो ॿरंदड़ आतिशफ़िशा पहाड़ आहे। इक़बाल खे चए थो त कोहे दमावंद जो त ज़िक्र करीं थो पर तूं हिमालय खे विसारे थो विझीं जेको न। तो वटि नरगिस ऐं शैला ऐं लाला त मिलनि था पर तो वटि असांजी धरती जा पैदा थींदड़ गुल चंपा तोखे नथा नज़र अचनि। तूं यज़दा ऐं अहरमनि जी त ॻाल्हि करीं थो पर असांजी देवमालाई किरदारनि खे छो थो विसारे वेहीं। तूं लैला मजनो शीरीन फराद वामिक अज़रा त ठीकु पर छो तोखे मुंहिंजी सुहिणी म्यार तोखे हीर रांझा सुहिणी म्यार या तो ससी पुनियो या मूमल राणो जो किसो तोखे यादि कोन्हे। ऐं ग़ालिब खे चए थो त तोखे बनाते नश त यादि आहे। इहा बनाते नश जेको न आसमान ते उहे तारा आहिनि त उनमें इहो हिकिड़ो अरब जो हिकिड़ो किसो आहे त नाश नाले हिकिड़ो माण्हू जो उनखे सुहेल मारे विधो त चयो हाणे जो इहो लाश आहे इहो जेको न इहो आसमान ते हले पियो ऐं पोयां हुनजूं टे जेके न्याणियूं आहिनि बनात जेके टे न्याणियूं आहिनि उहे उनजो जेको सो पोयां रोंदियूं वठनि ऐं कातिल खे ॻोल्हींदो वठनि चई उहो तोखे यादि आहे
पर तोखे जेको न असांजा टेड़ो ऐं कतियूं यादि कोन्हे त हिकिड़ो त अयाज़ इहो पंहिंजी स्पीच जे ज़रिए केस विढ़ियो। हुन सिंधी शाइरी खे जेको पंहिंजो मज़ाज ऐं जेको पंहिंजी मिटी ऐं पंहिंजी ज़मीन ऐं जेको अंदाज़ ऐं जेको फ़िक्र ऐं जेको रवैयो ऐं जेको तारीख़ उपटार ॾिनी हुई, उन पंहिंजी तक़रीर में पंहिंजे ॿुधण वारनि खे पढ़ण वारनि खे चिटो कयो। पोइ ॿियो जेको पासो कई सो अदीब सां मुखातिब थियो। अदीब खे चए त बाबा इहा का नई ॻाल्हि कोन्हे। लतीफ़ खे बि त नूर मोहम्मद कलोड़े ज़हर मिठाई में भरे मोकिलियो हुयो, रोदकी जूं अखियूं कढायूं वियूं हुयूं, ऐं पोइ जेकॾहिं पुष्कन खे ड्यूल जे ज़रिए मारायो वियो हुयो, साॻे तरीक़े सां जेकॾहिं इटली जो ब्रोनो ज़िंदा जलायो वियो ऐं नाज़िम हिकमत जेको न सो ईअं जेको न सो जलावतुनि जी ज़िंदगी में मारियो वियो, त हुन अदीब खे तयारु कयो। ऐं उनखां पोइ हू सिंध जी जॾहिं नियाणियुनि सां मुखातिब थियो, जेका मैडम तव्हांजे अॻियां ॻाल्हि रखी, उते हुन ॾाढी हिकिड़ी बावकार ॻाल्हि लिखी। हुन चयो त असांजी जेका वोमिनिज़म जी तहरीक आहे, फेमिनिज़म जी जेका तहरीक आहे, उनखे असांजे पंहिंजे कल्चर सां ऐं पंहिंजी रवायतनि सां मथे अचणु घुरिजे, जेका हिन जी हिकिड़ी मुनफ़रद जेको न सो अंदाज़ हुयो। ऐं उते पोइ हिन ॻाल्हि थो करे त उहे जेके जेके ताजिक औरतूं आहिनि, जेके बेलचा खणी मज़दूरियूं कनि थियूं, बावकार ज़िंदगी थो गुज़ारिन, ऐं रूस जी उहा इंजीनियर औरत जेका इंजीनियर आहे पर पंहिंजे पाण खे पोहरियत थी सॾाए, त उहो चए थो त हुन वटि अयाज़ जी तक़रीर में जेको सिंध जी औरत जो जेको हुन मयार मुक़ररु कयो आहे, त उहा चए त उहा ईअं हुजे जेका हवान जी आज़ादु हुजे। ऐं उते बि अयाज़ जेको सभ खां वॾो शिकवा कयो हुयो, उहो चयो त हफ़ीज़ जालंधरी जंहिं असांजो क़ौमी तरानो लिखियो आहे, हुन औरत जे हवाले सां जेको लिखियो हुयो, ऐं ग़ालिब खां शिकवो कयो हुई, जे ग़ालिब चयो त शाइर ई असांजा जेके चतर निगार आहिनि, उहे त रुगो औरत ॾिसी करे ऐं उते जेको सो उन मैब लॻा पिया आहिनि, उनजे जिस्म ते मैब लॻा पिया आहिनि, इन्हनि सभिनी खां मथां थी करे अयाज़ जेको न लिखियो आहे। त ऐं बसि इन हिकिड़ी पॉइंट ते पंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु कंदुसि आख़िर में, त जे नौजवान वेठा आहिनि, अयाज़ हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि जेका तालीम जे हवाले सां कंदुसि। अयाज़ नौजवाननि खे चयो हुयो त चाइना वारे कल्चर इनकलाब मां कुझु कोन थींदो, ऐं जेको उन टाइम अफ्रीकन जो नारो हुयो त पहिरीं इनकलाब पोइ तालीम, त अयाज़ चयो त न, पहिरीं तालीम पोइ इनकलाब। ऐं उन ई जो इन अयाज़ जे इन आख़िरी जुमिले ते पंहिंजी ॻाल्हि ख़तमु कंदुसि, जेको अयाज़ लिखियो हुयो त जेकॾहिं फ़न वॾी ॻाल्हि आहे, पर फ़न जेको आहे न, उन में जेकॾहिं ज़मीर न हुजे, फ़न सस्तो हूंदो आहे, ज़मीर महांगो हूंदो आहे, ऐं कंहिं बि अदीब जी लिखणी ज़मीर खां सवाइ पाणी ते चिट वंगार हूंदी आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांजी ॾाढी ज़बरदस्त। ऐं रियाज़त साहब जेका हिकिड़ी ॻाल्हि पॉइंट रहिजी वई, हू शेयर करणु चाहींदा त पोइ वाइंड अप कंदा। अयाज़ बुनियादी तौर सां पंहिंजी तहज़ीब तमदुन धरतीअ में वेसाह रखंदड़ माण्हू हो। ॾिसो था त ॿिए महीने, चौथे महीने, ॿिए साल, टे साल सिंध जे वहदत जे हवाले सां, उनखे विराइण जे हवाले सां का न का ॻाल्हि वरी मैदान में उछली वञे थी पई, ऐं इहो सिलसिलो हलंदो थो अचे पियो। इन जो इज़हार अयाज़ हिकु तक़रीर में कयो आहे, मां चाहियो त इहो तव्हां सां शेयर कयां। असांजो मुल्क पाकिस्तान आहे, पर पाकिस्तान में असां सिंधी थी जीअणु चाहियूं था, ऐं इहो हक़ु असांखां कोई खसे नथो सघे। तारीख़ जे गुज़िरियल 5000 सालनि में इहो हक़ु असांखां कोई खसे न सघियो आहे। सिंध अज़ली आहे, अबदी आहे, कॾहिं बि न मरणी आहे, कॾहिं बि न मरंदी। सदा आया सिंध में नवां नादिर शाह, कान्हे का तारीख़ में वेड़िस वाह बी वाह, मता सोचे साह, मता मोटी मागता। महिरबानी अवां जी डॉक्टर रियाज़त बुढ़ो साहब। इन ते असां पंहिंजे सेशन जी पुॼाणी कयूं था त शेख अयाज़ जूं तक़रीरूं पंहिंजी जाइ ते आलमी लेवल जूं तक़रीरूं आहिनि, जेकॾहिं उनखे अंग्रेज़ी में तर्जुमो करे पाकिस्तानी अदब वारे सिलेबस में आंदो वञे त अञा वधीक उनजी तहक़ीक़ जा रुख़ बि खुलंदा। उनखां अलावा जेके असांजा नौजवान आहिनि, जेके सिंधी अदब में MPhil ऐं PhD जी डिग्रियूं करनि था, जेकॾहिं उहे बि तक़रीरुनि खे पंहिंजी तहक़ीक़ जो हिसो बणाईंदा त अञा बि नवां रुख़, नवां मौज़ू ऐं नवां रस्ता खुलंदा। अयाज़ चयो त तुंहिंजे मुंहिंजे प्यार जी मिठड़ी मौसीक़ी, तुंहिंजे मुंहिंजे प्यार जी मिठड़ी मौसीक़ी वरियनि लाइ वॼंदी रहंदी मुंहिंजे रूह में। अवां जी महिरबानी।